मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं वालदेन या मुर्शिद के सजदो करण कीअं आहे अदब जी ख़ातिर। साईं पीउ के माउ के मुर्शिद के अदब जी ख़ातिर जेकॾहिं कोई सजदो करे थो हराम आहे, ग़लति आहे, नाजाइज़ आहे। छो त असांजे ज़माने में मुर्शिद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां वधीक को मुर्शिद आहे? कॾहिं बि साहिबनि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाढो सजदो न कयो आहे। अचो साईं, साहिबनि तलब कई, साहिबनि छा चयो? साईं तव्हांखे उठ बि सजदो कंदा, तव्हांखे हे जानवर बि छा था कनि, सजदो कंदा, त असांखे वधीक हक़ आहे न। या रसूलल्लाह, असांखे वधीक हक़ आहे त असां तव्हांजे ॾाढो झुकूं ऐं तव्हांखे सजदो कयूं। अलाह जे नबी फरमायो ख़ामोश थी वञो, ख़ामोश थी वञो। हा, मुंहिंजी उम्मत में जेकॾहिं सजदे जी इजाज़त हुजे हा, ख़वातीननि खे, औरतुनि खे हुकुम कयां वञी करे मुड़ुसनि खे सजदो कयो। मुंहिंजी उम्मत में सजदो करणु अलाह जे नबी फरमायो हराम आहे, नाजाइज़ आहे। बाज़ माण्हू चवंदा आहिनि साईं असां मुर्शिद खे अदब लाइ सजदो कयो आहे। साईं अदब बि हराम आहे, नाजाइज़ आहे। जेकॾहिं गुंजाइश हुजे हा साईं नबी खे सजदो करणु न साहब आहे। ऐं अलाह जे नबी बि इहा बि हदीस फरमाए ए साहब आहे यहूदियुनि जे मथां लानत हुजे, नसारनि जे मथां लानत हुजे। साहिबनि जो साईं छाजे खां अलाह जे नबी फरमायो उन्हनि जो नबी जॾहिं हिन दुनिया खां वेंदो हो न त नबी खे दफ़न करण खां बाद में नबी जी क़बरुनि खे सजदो कंदा हुआ। अलाह जे नबी फरमायो उन्हनि जे मथां लानत हुजे, यानी अलाह जे नबी साहिबनि खे तंबी कई त मथां मां सुभाणे वञा मुंहिंजी क़बरुनि खे बि जेको सजदे खां बणायो। हे साहिबनि खे अलाह जे नबी तंबी कई आहे त मुर्शिद हुजे या वालदेन हुजे, कंहिं क़िस्म जो उन्हनि खे सजदो न कयो वेंदो। इहो सजदो करणु हराम आहे, हे अदब न आहे, गुनाहगार थींदव।